त रमज़ान उल मुबारक जो महीनो थो अचे इन जो क़दुरु बाबा हे मेहमान महीनो अथई ऐं अल्लाह असांजे लाइ रहमत जो महीनो थो करे जंहिंजे ॾींहं में रोज़ा थींदा आहिनि रब थो फरमाए त रोज़े जो बदिलो मां पाण ॾींदुमि ॿिए खे विच में अचण ई न ॾींदुमि उहो तॾहिं जॾहिं रोज़े जो एहतराम कंदासीं न जॾहिं रोज़ो रखंदासीं न रोज़े जे ॾिहाड़नि में खाइण पीअण हराम अथव रोज़नि जे ॾिहाड़नि में खाइण पीअण हराम अथव रोज़े जे ॾिहाड़े में खाइण पीअण हराम अथव ऐं इन जूं रातियूं असांखे रमज़ान उल मुबारक जूं रातियूं हिन मस्जिदुनि में अचे तरावियूं पढ़णियूं आहिनि ऐं आधी राति जो उथी पंहिंजे रब खां तौबह करणी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान जो महीनो अचे रमज़ान गुज़री वञे जेको मुंहिंजो उम्मती तौबह करे पंहिंजा गुनाह न बख़्शराए उहो वॾो बदबख़्त आहे नबी सोण जो बदबख़्त चवे बात पोइ इनखे बख़्तावर केरु कंदो तंहिंजे करे बख़्त जा दर खुलनि मथा हाणे रब खां सुवाल था कयो त जीअं शाबान ताईं पहुचायो अथई छल रमज़ान ताईं पहुचाए इन रमज़ान जे ॾींहंनि में रोज़ा रखंदासीं रातिनि जो तरावियूं पढ़ंदासीं रोज़े महल उथी वरी 2-3 रकातूं पढ़ी रब खां हथ घुरंदो ओ मुंहिंजा साईं तूं असांखे माफ़ कर तूं असांखे गुनाह बख़्श तूं असांखे हिदायत जी वाट वठाए सिदक़ दिल सां अल्लाह खां दुआ घुरे हिकिड़ी बि दुआ तुंहिंजी क़बूल थी न ज़िंदगी जा गुनाह माफ़ थी वेंदई وما أوتيتم من شيء فمتاع الحياة الدنيا وزينتها وما عند الله خير وأبقى أفلا تعقلون أفمن وعدناه وعدا حسنا فهو لاقيه كمن متعناه متاع الحياة الدنيا ثم هو يوم القيامة من المحضرين ويوم يناديهم فيقول أين شركائي الذين كنتم تزعمون قال الذين حق عليهم القول ربنا هؤلاء الذين أغويناهم كما غوينا تبرأنا إليك ما كانوا إيانا يعبدون وقيل ادعوا شركاءكم فدعوهم فلم يستجيبوا لهم ورأوا العذاب لو أنهم كانوا يهتدون ويوم يناديهم فيقول ماذا أجبتم المرسلين فعميت عليهم الأنباء يومئذ فهم لا يتساءلون فأما من تاب وآمن وعمل صالحا فعسى أن يكون من المفلحين وربك يخلق ما يشاء ويختار ما كان لهم الخيرة سبحان الله وتعالى عما يشركون وربك يعلم ما تكن صدورهم وما يعلنون وهو الله لا إله إلا هو له الحمد في الأولى والآخرة وله الحكم وإليه ترجعون قل أرأيتم إن جعل الله عليكم الليل سرمدا إلى يوم القيامة من إله غير الله يأتيكم بضياء أفلا تسمعون قل أرأيتم إن جعل الله عليكم النهار سرمدا إلى يوم القيامة من إله غير الله يأتيكم بليل تسكنون فيه أفلا تبصرون ومن رحمته جعل لكم الليل والنهار لتسكنوا فيه ولتبتغوا من فضله ولعلكم تشكرون ويوم يناديهم فيقول أين شركائي الذين كنتم تزعمون ونزعنا من كل أمة شهيدا فقلنا هاتوا برهانكم فعلموا أن الحق لله وضل عنهم ما كانوا يفترون صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سب صلاة شریف پڑھو با کو بھی نہ رہے اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد انتہائی عزت वारा मुसलमान भाइरो ही अल्लाह ताला जो असांजे मथां हिसाब शुमार ऐं ॻाणा टेखों वधीक एहसान आहे जो हिन भरियल ज़मीन में जाथे इंसान ज़ात चुरे थो
अल्लाह ताला इन्हनि सभिनी मां असांखे चूंडे हिन पंहिंजे क़ुर शरीफ़ ॿुधण जे लाइ अॼु वेहण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। अबा पेरनि वारा खोड़, हथनि वारा खोड़, अखियुनि वारा खोड़, कननि वारा घणा, पर क़ुर शरीफ़ जंहिंखे नसीब थिए, इहो नसीब जो मामिलो आहे ऐं नसीब जी बाज़ी आहे। अल्लाह शल जीअं हिते अचण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, इन खे ॿुधी सांढण ऐं ज़िंदगी भर उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। नबी सोहणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे, हे अल्लाह जो क़ुर किताब वॾो किताब आहे ऐं इन किताब जी हैसियत इहा आहे त हे आयो किन ॾिठो किन न ॾिठो, किन ॿुधो किन न ॿुधो, किन मञियो किन न मञियो, माण्हू हर क़िस्म जा आहिनि न बा, किन एहतराम कयो किन पुठी ॾिनी, किन सीने सां लातो, किन बेक़दुरी कई, सभु क़िस्म जा माण्हू असां मुस्लमाननि में लभनि था। हिकिड़ा अहिड़ा जो चोर जे दर ते वञे त इज़त करे ऐं हिकिड़ा चङनि जे दर ते वञे त उहे मोटाए छॾे, इहो सभु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिन क़ुर खे ईअं न सम्झो, हे अल्लाह जे तरफ़ां आयो, हाणे इहो मोटंदो त ॿिनि हैसियतुनि में मोटंदो। फरमायो त हुज्जतुन लक औ हुज्जतुन अलैक, या इहो क़ुर तुंहिंजो वकील थींदो या इहो क़ुर तो ते फरियादी थींदो। इन्हनि ॿिनि खां सवाइ टी ॻाल्हि न थींदी। सॼी इंसान ज़ात, पुट बचड़ा न अदब सिख, ड्राहे चल, फोटो कढियो अथई त ड्राहे चल, न कर, शाबाश बचड़े खे। फरमायो त इहो क़ुर या तुंहिंजो वकील थींदो या तो ते फरियादी थींदो। वकील तॾहिं थींदो जो हिते तूं क़ुर सां पंहिंजो ताल्लुक़ रखंदे। इन क़ुर सां ताल्लुक़ रखण जा घणा मर्तबा आहिनि। मुंहिंजे हज़रत अबे साईं पंहिंजे हिकिड़े किताब में फरमायो, हे बि हिकिड़ो ताल्लुक़ जो नाव ऐं निशान आहे जो अॼु असां वेठा आहियूं क़ुर जे लाइ, क़ुर शरीफ़ जे लाइ वेठा आहियूं न बा, ॿिए कंहिंजे लाइ वेठा आहियूं, कंहिंजे लाइ बि न, ख़ालिसतन हिन अल्लाह जे कलाम जे लाइ आहियूं। रब शल असांजो इहो ताल्लुक़ क़बूल ऐं जे रब ताला जी रहमत थी ऐं असांजे दिलनि में क़ुर जी इज़त आहे त रब एॾो करीम आहे जो क़यामत जे ॾींहुं चवंदो त क़ुर तूं हिन जो वकील थी। पोइ अबा क़यामत में जो हे वकील थिए त पोइ ॿुधाए त असां केस खटंदासीं कि न हाराईंदासीं? खटंदासीं इंशाअल्लाह। तंहिंजे करे मुंहिंजा अदा इन में जेतिरो अॻु भरो थियणो आहे एतिरो हिन क़ुर सां वधीक गहरो थियणो आहे। यार दुनिया में जंहिं माण्हूअ में टके पैसे जो मफ़ाद आहे असां उन सां दोस्ती था रखूं। टके पैसे जे मफ़ाद वारे माण्हू सां पोइ मफ़ाद मिले या न मिले, माण्हू कंहिंखे मथे ते खणी फेरी ॾियारींदा आहिनि न, किथां मिले किथां न मिले। कॾहिं माण्हू कंहिं में लखनि जूं उमेदूं रखे थो त टके जो नफ़ो न थिए, ऐं कॾहिं कंहिं में टके जी उमेद न हूंदी आहे त उतो माण्हू खे नफ़ो पहुचंदो आहे। दुनिया जा नफ़ा ईअं आहिनि, पर हे यकीन ॼाण त हे अल्लाह जो क़ुर आहे, जे हिन सां ताल्लुक़ रखबो त हिन में नुक़सान जी ॻाल्हि ई कोन्हे, नफ़ो ई नफ़ो आहे। छो त दुनिया में हर को माण्हू ॿिए सां कूड़ बि करे सघे थो, दगा बि करे सघे थो, धोखो बि करे सघे थो, पर माण्हू हीअं लाचार बि थी सघे थो। हे अल्लाह जो क़ुर सचो आहे, ला यातीहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन खल्फि। हिन में रब थो फरमावई कूड़ न हिन जे आॾो आहे न पोयों आहे, हे सचो ई सचो आहे। अल्लाह असांखे हिन सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां अर्ज़ु कयां त शैतान आदम अलैहिस्सलाम जो पहिरें ॾिहाड़े खां वठी दुश्मन आहे। आलमन खां ॿुधो बि हूंदव, अल्लाह ताला फरमाए त मां आदम थो ठाहियां पंहिंजे हथ सां। इज़त एॾी अथसि जो मां पंहिंजे हथ सां थो ठाहियांसि, ऐं इन खे मां शरफ़ एॾो ॾींदुमि जो रूह पंहिंजे तरफ़ां विझंदोमांसि। पोइ जॾहिं आदम जीअरो थी वेहे त तव्हां मलाइको सभु सजदो कजोसि। इहो इबादत जो सजदो न आहे अबा, तहज़ीम जो सजदो आहे, पर इन जी बि ॿिए खे इजाज़त न आहे। मालिक आहे न, पाण थो चवे त आदम खे कयो त कयोसीं, न त बसि। हाणे ॿियो जेकॾहिं वठी असांखे कंहिंजे आॾो बि सजदो कराइण जी चयो साईं मुंडी कट त कट, बाक़ी सजदो कंहिंजे आॾो न कंदो, सजदो हिकिड़े अल्लाह जो थींदो। इहो आहे उसूल। असां इन उसूल ते, छो त असांजो कलमो कहिड़ो आहे बा, ला इलाहा इल्लल्लाह, को इबादत जे लाइ कोन्हे। हीअं जो फेराए सॼी दुनिया खे त लकड़ो फेराए सॼे में को बि कोन्हे, इल्लल्लाह, हिकिड़ो अल्लाह। हाणे ॿुधाए त हे कंधु कंहिंजे आॾो झुकायूं? हिकिड़े अल्लाह जे आॾो माण्हू ज़ोर करे टोड़े सघेसि थो, वढे सघेसि थो, पर झुकंदो न। ऐं झुकण आहे पंहिंजे मर्ज़ी ऐं दिलि सां।
पंज माण्हू भला वठी हिकिड़े खे ज़ोरी मुठी खां वठी रुंबिन से इनखे सजदो त न चइबो आहे न भाउ इहो चइबो कंहिंखे दसियऊं सजदो इहो आहे जो पंहिंजे दिलि सां पंहिंजो बिस्तरो गरम छॾे पंहिंजो कमु छॾे पंहिंजो दुकानु छॾे पंहिंजो धंधो छॾे पंहिंजो सभु छॾे पंहिंजी संगत छॾे शादीअ जे महफ़िल मां उथी वियो संगत मां उथी वियो काॾे अची दादा मूंखे अलाह जो सॾु आहे वञी उते इज़त सां बीही पूरी पंहिंजी दिलि पंहिंजो ख़ुशू पंहिंजो ख़ुज़ू पंहिंजूं अखियूं पंहिंजा कन हथ पेर सभु अलाह जे हाज़ुर थी रुकू कई वरी पोइ सजदे में हले वियो सजदो इहो आहे बाक़ी वठी केरु कंहिंखे दसे जेकॾहिं रुबे खणी निरड़ भर हेठि आणे त इनखे सजदो न चइबो आहे इनखे सजदो न चइबो आहे इहो त ज़ोरीअ जो बयानु आहे इहो न थींदो आहे ज़ोर जी मेहंदी हथनि ते बि न लॻंदी आहे अलाह ताला असांखे पंहिंजे दर ते झुकण जी तौफ़ीक़ नसीब फरमायो पोइ उन ॾींहुं सभिनी मलाइकनि फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन सभिनी मलाइकनि सजदो कयो छो त हुकुम बि सभिनी कयो न इल्ला इब्लीस अब आहे ईद निमाज़ हुजे सॼो ॻोठ जमो थींदो आहे न पोइ जो सभु माण्हू ईद में इमाम जे पोयां हलिया वञनि हिकिड़ो माण्हू विच सिफ़ में बीठो हुजे त उहो ज़ाहिर थी पवंदो निर्वार थी पवंदो मलाइक सभु सजदे में हिकिड़ो इब्लीस शैतान उभो बीठो आहे अलाह फरमाए इब्लीस हे छा मां जो हुकुम कयो सजदो कयो चई हे गप जो इंसान मां तो हिनखे सजदो कयां अलाह फरमाए वाकई मोतबर या कूड़ी वॾाई कई अथई चई हे मिटीअ जो ठहियल आहे मां बाहि जो अड़े बदबख्त हिन मिटीअ वारे खे ठाहिण वारो बि अलाह त बाहि खे ठाहिण वारो बि अलाह कारीगर त हिकिड़ो आहे न पोइ तूं छो थो मोतबिरी करे जॾहिं त हुकुम उन जो आहे उहो ॿिन्हिनि जो मालिक बि आहे त ख़ालिक बि आहे सम्झ जी मार आहे सम्झ जी मार या शैतान खे आई अलाह असांखे उन सम्झ जी मार खां बचाए हाणे जेको सम्झ जी मार खाए थो उहो इन बेसम्झ शैतान जे चंबे में अची थो वञे न त अबा मालिक त मालिक आहे न अब मालिक जेकॾहिं वठी अचे अब मस्जिद खे रंग कर साईं रंग कयोसीं साईं मूंखे जेको कमु चवंदी मां हाज़ुर अब बुहारी ॾे साईं बुहारी ॾींदुमि मस्जिद चौधारी बुहारी ॾे इलाहियूं कट साईं कटियां थो मालिक आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे हाणे हिते इनकार करण जी आहे जॾहिं मां सभु चयो आहे त साईं जीअं तूं चवण ई सो चओ त मां हाज़ुर तुंहिंजो सभु कमु कंदुमि पोइ हाणे उते इनकार करणु त हीअं कयां हीअं न कयां फिरणो मोतबर हे हेठि हे मथे अलाह तुंहिंजे मथां क़यामत जे ॾींहं ताईं मां लानत विझी छॾी तो तकबुर ऐं वॾाई कई जेको बि वॾाई कंदो रब थो वञो त मूंखे हुनजी वॾाई न वणंदी आहे ऐं जहन्नम तुंहिंजो ठिकाणो अथई चई चङो पोइ मां बि हाणे हिन जे आदम जे औलाद जे पोयां अलाह फरमाए त हल घोड़ा डोड़ा प्यादा डुका जेको वणई सो कर जेको तुंहिंजे पोयां आयो इहो तुंहिंजो आहे बाक़ी मुंहिंजा जेके थींदा उन्हनि जे मथां तुंहिंजो ज़ोर ई न हलंदो ऐं अॼु ताईं हिकिड़ो शैतान जेको तव्हां असांखे नज़र न ईंदो आहे शैतान ॾिठो अथव कॾहिं नज़र न ईंदो आहे ऐं कार सितानी ऐं प्रोग्राम जो उस्ताद इहो आहे गुमराह करण वारे प्रोग्राम जो बाक़ी ॿिया हुनजे आला कार अब बिजली नज़र अचेव थी तारुनि में ॾिठी अथव कॾहिं 11,000 जे तारुनि में हेठिन तारुनि में बैटरी जे तारुनि में पर रोशनी नज़र अचेव थी इहा तॾहिं आहे जॾहिं बिजली आहे न हुजे त नज़र न अचे जे न ॿरंदा छो चए था बिजली छॾे वई शैतानगिरी करे थो पोइ कॾहिं काफ़र जे शिकिल में ज़ाहिर थींदी कॾहिं बुछड़े माण्हू जे शकिल में ज़ाहिर थींदी कॾहिं गुमराह माण्हू जे शकिल में ज़ाहिर थींदी कॾहिं बेहूदन ऐं बेग़ैरत माण्हुनि जे शिकिल में ज़ाहिर थींदी माण्हुनि मां ज़ाहिर थींदी ऐं शैतान पाण ज़ाहिर न थींदो ॿुधायो त बिजली तव्हांखे नज़र न ईंदी पर काथे बती ॿरंदी काथे पखो हलंदो काथे लाउड थो हले काथे कयो मोटर पाणीअ जो हली पवंदो छो चई साईं पावर आहे जे न हुजे त इहे सभु शयूं न हलनि शैतानी करे थो हाणे जेको बि हिन क़ुर जे ख़िलाफ़ अमल थो करे जेको बि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे ख़िलाफ़ थो वञे इहो शैतान जो आलाइकार आहे छो त उनजी जेका फिरणी फिरे थी न क़ुर जे हुकुम सां जेका तव्हां जीअं असांजी ज़िंदगी गुज़रंदी उहा अलाह जे बानपाऊं बंदगी में गुज़रंदी जेको शैतान जे चवण ते हलंदो न उहो उनजी उबती फिरणी फिरंदी पोइ गुनाह में पोइ बेहयाइन में पोइ बुछड़ाइन में पोइ कूड़ में पोइ ज़ुल्म में पोइ ज़्यादतीअ में पोइ चोरीअ में पोइ बदकारीअ में पोइ सूदखोरीअ में पोइ साईं मेलनि मलाखड़नि में बेहयाई बुछड़ाई जे कमनि में इहो शैतान जो आलाइकार हलंदो सम्झी वञो त इनखे बिजली शैतान जी आहे अलाह असांखे इन शैतान जे करंट खां बचाए केरु बचंदो जंहिंखे अलाह जो क़ुर हथ में हुजे उहो बचंदो
जंहिंजी दिलि में रब जो नालो हुजे। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, शैतान इब्न आदम जे दिलि ते गोॾा खोड़े वेहंदो आहे। माण्हू अलाह जो नालो वठे त शैतान उथी वठी भॼंदो आहे, पर वरी गाफ़िल थींदो त वरी डोड़ी अचे वेहंदो अथसि। तंहिंजे करे भलारा चवंदा हुआ त गाफ़िल हिकिड़ो दम बि न गुज़ारींदा कयो। हर दम ते तव्हांजे ज़ुबान ते वांदा हुजो ॻाल्हाइण ॿोलाइण खां, त तव्हांजी दिलि में अलाह अलाह पियो हले, शैतान वेझो ई नहीं। इन जो आलाइकार काफ़र जेको इस्लाम ऐं मुस्लमाननि जो दुश्मन, जेको हिते असांजो जानी दुश्मन, हवा फ़लस्तीन में रत जी नदियूं वहंदे ॾिठियूं अथव, कुराड़ा कुराड़ियूं, जान, पुट, धीअर, मायर, औलाद, खीर ऐं थञ पिया क बचड़ा, बाज़ार में कारोबार कंदड़ माण्हू, मस्जिदुनि में निमाज़ पढ़ंदड़ माण्हू, जिथे क़ुर मजीद वेही पढ़नि पंहिंजे तॾड़े ते, उन्हनि बचनि क़ुर वारनि जे मथां बम हणी उन्हनि जे रत जूं नादियूं वहाईंदड़, इहे यहूदी अथव। उहो इस्लाम ऐं मुस्लमाननि जो दुश्मन आहे। उहो भरपूर कोशिश थो करे त इन इंसान खे मां हिन अलाह जे क़ुर खां धार रखियां। मुस्लमान खे असां अलाह जे क़ुर खां धार रखियूं, पोइ यहूदी इन में पैसा थो ख़र्च करे, कोशिशूं थो करे, पंहिंजा एजेंट थो छॾे, ओ जाथे काथे हर मोड़ ते एतिरे क़दुरु जो तव्हांजे हिन मुल्क में बि क़ुर जे तालीम जे मथां पाबंदी विझण जी कोशिश कई अथऊं, पर अल्हम्दुलिल्लाह अञा मुस्लमाननि में गैरत जा दाणा आहिनि, तंहिंजे करे उहे सभु ॻाल्हि तस्लीम कंदा। इंशा अल्लाह क़ुर जे मथां पाबंदी तस्लीम न कबी। हिकिड़ो इहो। ॿियो नंबर, इन जो ॿियो पहलू कहिड़ो आहे त इन क़ुर जे तालीम खे असां छिके मथे आणियूं। उन जे लाइ असां माण्हुनि खे अहद करणो पवंदो त पंहिंजा बच्चा हिन क़ुर जे लाइ वक़्फ़ कंदासीं। अदा असां काफ़र जी वंगार छो वहूं, उनजो असां सां छा वियो? उहो त दुश्मन आहे असांजो, उहो त शैतान जो आलाइकार आहे, उहो त अलाह जो इनकारी आहे, उहो अलाह जे सुहिणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकारी आहे, हिन अलाह जे क़ुर जो इनकारी आहे। पोइ मुस्लमान जॾहिं तुंहिंजे ज़बान ते अलाह जो इक़रार, तुंहिंजे ज़बान ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इक़रार, तुंहिंजे ज़बान ते क़ुर जो इक़रार, पोइ ॿुधाए त तूं इन काफ़र जी वंगार छो वहंदे? न वह बि इन जी वंगार। इन जी वंगार उहे था वहनि जेके पंहिंजे बच्चनि खे क़ुर नथा पढ़ाइनि, वञी था स्कूलनि ऐं कॉलेजनि में पंहिंजा पुट ऐं धीअरूं छॾनि। असां न कंदासीं ईअं। इहो मुस्लमान खे अहद करणु खपे त मां पंहिंजे ज़िंदगीअ जे किताब में, तालीम में हे अलाह जो क़ुर ऐं नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अपनाईंदुमि, ऐं इहो मुस्लमान जो किरदारु। अलाह ताला असांखे इन सचे किरदार जो मुस्लमान करे। अबा असांजी मुस्लमानी हिन क़ुर जे करे आहे न, या ॿियो कुझु अथव हिन क़ुर खां सवाइ? हिन क़ुर खां सवाइ ॿियो को किताब आहे? न आहे त पोइ हाणे मुस्लमान तॾहिं थींदासीं जॾहिं किताब असांजे घरनि में अचे, किताब असांजे दिलनि में अचे, किताब असांजे ज़बानुनि ते अचे। मुस्लमान हुजे किताब न पढ़णो अचेसि, पोइ त हड़ वई न। हाणे त असां लाचार जी हालत में आहियूं, पर अलाह जॾहिं अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, ॿुधूं था, सुणूं था, त असीं पंहिंजे नए नसुल खे त घटि में घटि हिन क़ुर सां पको तालुक रखायूं न। छो त ज़मानो, मां अर्ज़ु कयां त हे जेके तव्हांजा वॾड़ा वेठा आहिनि, अचड़ियुनि ॾाहिड़ियुनि वारा, जवाननि खे छॾे ॾे, इन्हनि खे ख़बर न आहे। जेके अचनि ॾाहिड़ियुनि वारा आहिनि न, तव्हां पंहिंजी 10-15 सालनि वारी उमिरि यादि कयो। अॼु का फितना हुया, अॼु की बेपर्दगी हुई, बेहयाई हुई, बेग़ैरती हुई, बुछड़ायूं इहे हुयूं न हुयूं, ऐं इहे हाणे आहिनि। मुंहिंजा अदा हींअर ईअं ज़मानो अथई जीअं ॿोॾि जो ज़मानो हुजे। ॿोॾि जे ज़माने में जेकॾहिं ॿार खे तरणु न अचे त ॿुॾंदो की न बचंदो। हे फितननि जो ज़मानो अथई। जे अॼु तुंहिंजे बचे खे क़ुर न आयो न, त तुंहिंजो बचो मुस्लमान न थी सघंदो। मुस्लमान तंहिंजे करे पंहिंजी मुस्लमानी बचाए, पंहिंजे नस्ल जी मुस्लमानी बचाए, इन्हनि खे अलाह जो क़ुर पढ़ाए। रब सां इंशाअल्लाह असांखे हिन क़ुर शरीफ़ पढ़ण पढ़ाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छो त जेकॾहिं इन में असां गफ़लत कईसीं त पोइ इहा गफ़लत ॾाढी ॾुखी पवंदी। अलाह ताला शाल असांखे हिन क़ुर मजीद सां सचे तालुक जोड़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह सुब्हानहु व तआला तो फरमाए, वमा ऊतीतुम मिन शैइन फमताउल हयात दुनिया। इंसान जी जेका ड्रोड़ है दुनिया जे हासिलात में आहे, त मां दुनिया हासिल कयां। माण्हू सभु को इन में थो डुके ऐं गाॾियूं ड्रोड़ाए। अलाह तो फरमाए त छा हासिल कंदे दुनिया जो? दुनिया ओतिरी मिलंदई जेका रब तुंहिंजो नसीब लिखियो आहे। नसीब खां वधीक न मिलंदई, वक़्त खां पहिरियों न मिलंदई।
जंहिं वक़्त ते जेतिरो रब तोखे नसीब लिखियो आहे त उहो तोखे मिलंदी। जे हलाल सां वठंदे त सॼे हथ में मिलंदी, हराम सां वठंदे त खॿे हथ में मिलंदी, नसीब साॻो मिलंदी। छो त अलाह तो फरमाए त मां युबद्दलुल क़ौल लदैया, मां जॾहिं इंसान खे माउ जे पेट में नसीब लिखाईंदो आहियां त मुंहिंजो कौल बदिलबो न आहे। पोइ इन जे करे त काफ़र बि त खाइनि था न बा, काफ़र बुख मुआ आहिनि, काफ़रनि खे बचा कोन्हनि, बचा बि अथनि, उन्हनि खे धंधा कारोबार बि आहिनि, उनखे जायूं जॻहूं बि आहिनि, उन्हनि जूं पोखूं बि अन फसुल कनि थियूं, उन्हनि जा वण मेवा फल था कनि, उन्हनि जा ढोर ढगा खीर था ॾियनि, सभु कुझु उन्हनि खे थिए थो। उहे काफ़र बि आहिनि। अलाह तो फरमाए त इहो मुंहिंजो वाइदो आहे, काफ़र हुजे या मुस्लमान, कुलन नुमिद हाउलाए व हाउलाए, मां इमदाद खोली आहे पंहिंजी, हिननि खे बि ॾींदुमि, हिननि खे ॾींदुमि। वमा कान अता रब्बिक महज़ूरा, तुंहिंजे रब जी अता जो जेको खज़ानो आहे न, इन ते बंदिश पियल ई कोन्हे, जेको ॼाओ इहो खाईंदो पीअंदो। बाक़ी फरमाई त हीअ कोशिश तुंहिंजी हिमत सां थींदई, जेतिरी हिमत कंदे, घणी हिमत कंदे तुंहिंजो बच्चो हाफ़िज़ थी वेंदो, अञा घणी हिमत कंदे तुंहिंजो बच्चो आलिम थी वेंदो, अञा घणी हिमत कंदे मुफ्ती मुहद्दिस मुफ़स्सिर थी वेंदो, शेखुल हदीस थी वेंदो, हज़रत अब्दुल्लाह चांडे जहिड़ो थी वेंदो। हज़रत साईं गुलाम मुस्तफ़ा कासमी चांडियनि में आलिम ॾिसो न त दुनिया जा हीअं अलम आहिनि वॾा, हो जीअं दुनिया जंहिंमें ॾिसे। हज़रत साईं अब्दुल्लाह चांडियो रहमतुल्लाह अलैह जिन ॾिठो हूंदो उन्हनि खे ख़बर आहे छा हूंदो हो, हॾड़नि जी मुठी, पर ईमान जो पहाड़ हूंदो हो। हीअं ॻाल्हाईंदो हो त सुभान अल्लाह, पर दुनिया जो भली पहाड़ टकर अचे न, साईं ॻाल्हाइण सां ऊंधो करे उछले उनखे। इल्म हूंदो, क़ुरान हूंदो, दीन हूंदो। हज़रत साईं गुलाम मुस्तफ़ा कासमी नवर अल्लाह मरकज़ो अबे साईं जो उस्ताद, रईस बंबे खान जे ॻोठ जा आलीशान तव्हांजी क़ौम जा माण्हू, मां अर्ज़ु कयां थी अल्लाह जो क़ुरान आहे न, जेको खणे क़ुरान उनखे खणी मथे कंदो आहे। अज़ीज़ो इहो वरसो अथव ॿिली, तव्हां पंहिंजे क़ौम जो वरसो घटि में घटि, मुस्लमान उम्मत तव्हां असां सभिनी जो वरसो आहे, पर तव्हांखे रब जेका सम्झ अकुल ॾिनो आहे न, तव्हांजो बि वरसो आहे। जेकॾहिं इहो इल्मु पिराईंदव त इनशा अल्लाह उहा इज़त पाईंदव जेका असांजे, मां अर्ज़ु कयां त माण्हू त खोड़ गुज़रिया आहिनि न तव्हांजी क़ौम जा, पर उनखे केरु थो यादि करे। पर हज़रत साईं अब्दुल्लाह चांडियो रहमतुल्लाह अलैह जेके एकड़ ज़मीन जो बि कोन हो, जरेब ज़मीन जो बि कोन हो, अॼु यादि आहे ऐं इज़त सां अॼु बि हर को माण्हू उनखे हज़ार दुआऊं ऐं रहमतुनि जूं दुआऊं करे ऐं उनखे नालो यादि कंदो। इहो इल्म जी इज़त अथव, इहा क़ुरान जी इज़त अथव। ॻाल्हि थो ॿुधायां, हिकिड़े दफ़े असां नंढा तालिब आहियूं, साईं बीमार थी पियो, ॻोठ आयो, हफ़्तो खनि रहिया, चाक थिया, हाणे अॼु वञनि पिया वापसि ॻोठ, अबे सजन वञनि पिया त मदरसे जो दर भॻल हो, जीप अंदरि न अचे सघी, ॿाहिरो अचे बीठी, त साईं पंधु हो चङो, चयूं हाणे साईं मसां हाणे बीमारी में उथियो आहे, साईं खे पंधु कीअं करायूं। तालबन चयो त साईं खट ते वेहे त असां खणी था हलूं। अजीब ॻाल्हि थो ॿुधायो, मां मुंहिंजे हिननि अखियुनि सां ॾिठल, असां गॾिया पिया अचूं साईं सां, तालिब खोड़, साईं खट ते वेठा, विच ते वेठा आहिनि, हीअं पलथ मारियूं, तालिबड़ा हीअं खट खे मज़े सां खयूं, हलंदा था अचनि। हेतिरो हलिया त फरमाए त लाहियो खट हेठि, साईं वेठा, खोले पटको पंहिंजो लाहे ठाहे वराए चङी तरह ॿधई सुरीलो करे, ॾाढे छोकिरा ॾिसो था मूंखे कीअं था खयूं हलो, जीअं बादशाहनि खे ॾोलियुनि में खणंदा आहिनि ईअं खयूं था हलो। जी हा साईं, फरमाई त इहा इज़त इल्म जी अथव, पुट जे इल्मु पिराईंदव त इहे इज़त पाईंदव, इहो इल्मु पिराईंदव त ईअं इज़त पाईंदव। मूंखे बादशाह वांगुरु ॾोलियुनि ते खयूं था हलो न, इहा इज़त इल्म जी अथव, न त केरु थो कंहिंखे खणे यार। अल्लाह ताला शाल असांखे क़ुरान जे इल्मु नसीब करण हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तो फरमाए त माण्हू दुनिया जे पोयों, अल्लाह तो दुनिया त ढूंढ अथई, अबा दुनिया वारो दुनिया में हिते लख बि जमा करे, किरोड़ बि जमा करे, बंगला बि जमा करे, माड़ियूं बि जमा करे, हज़ारे एकड़ ज़मीन बि जमा करे, ॿुधाए त क़बर में इन सभ मां छा गॾु हलंदुसि? ज़मीन हलंदी, बंगला हलंदा, मिल्कियत हलंदी, दोस्त हलंदा, आकह हलंदी, बच्चा ॿार ज़ाल हलंदा। अल्लाह तो फरमाए बल बाक़ियात सालिहात, ओ बंदा जेका तुंहिंजे हिन वजूद मां नेकी निकिती, इहा गॾु तोसां क़बर में हलंदी। भली तोखे रुपयो बि न हुजे हड़ में, पर नेकियूं तो वटि अथई, तूं क़बर में आसूदो थी लहंदे। हिकिड़ो माण्हू लखनि किरोड़नि जो मालिक आहे, अमल सालिह कोन्हे, इहो क़बर में सुञो थी पवंदो। ऐं क़बर अंधेरी कोठी अथई, इन में ॾीए सां रोशनी न थींदई, हे बल्ब ऐं बती तुंहिंजो क़बर में रोशनी न कंदो, इन में रोशनी कंदो अथई हे अलाह जो क़ुरान। अलाह हिन क़ुरान सां असांखे निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब तो फरमाए त चवेनि त जेको दुनिया जो सामान मिलंदो अथव इहो हिते सिंगार अथव, बाक़ी जेको अलाह वटि सामान अथव उहो अथव जटरादार पायदार। अकुल कयो, सम्झजो इहा ॻाल्हि। रब तो फरमाए त जंहिंसां असां वाइदो कयो आहे सुहिणो, त तूं असांजो थी त असां तोखे अॾींदासीं दुनिया में बि त आख़िरत में, पोइ इनखे इहो वाइदो मिलंदो।
बे माण्हू खे रुगो दुनिया जो सामान हथ में आहे, असांजे वाइदे ते नथो हले, पोइ क़यामत जे ॾींहुं उहो गिरफ़्तार थी वेंदो। ॿुधायो त अलाह थो फरमाए त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो इज़त सां अचे, असांजो वाइदो उन सां पाड़ियऊं ऐं उहो क़यामत में हीअं चोट ऐं बंगुलनि ऐं माड़ियुनि में ठठ करे ऐं ॿियो गिरफ़्तार थी केहले जहन्नम में वञी हणंदि। हाणे ॿुधाए त केरु भलो? साईं जंहिंसां तूं वाइदो हक़ जो निभायो उहो भलो। रब शाल असांखे इन सचे वाइदे ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब फरमायो त मां तव्हांजो मालिक आहियां। असां तव्हां सभिनी चयोसीं हाओ, हाणे अॼु वरी मालिक जे किताब खां फिरी वञूं, उनजे मस्जिद न अचूं, रमज़ानुल मुबारक जो महीनो थो अचे, उन जा रोज़ा न रखूं, राति जो तरावीहूं न पढ़ूं, फिल्मनि जे लाइ 5-5, 6-6 कलाक हीअं बेंचुनि ते वेठा आहिनि, टंगूं सुकी नड़ थी वञनि, परवाह कान्हे। गाटो बि हेॾे होॾे न कनि, जॾहिं वांदा थियनि त छोरा ॿुधाईंदा आहिनि साईं सूर में टड़का निकिरंदा आहिनि कंदमऊं। छा आहे ॾाढो फिल्म हो भिड़ सां हेॾे होॾे ई कंदो न कयोसीं। हिते गुनाह में इहो सभु पुॼे थो ऐं हिकिड़ो कलाक मस्जिद में जे तरावीहूं न पुॼनि। हालांकि नबी सोनो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए अल क़ुरान व सियाम यशफान लिल अब्द यौमल क़यामत। ओ बंदा, हे क़ुरान ऐं इहा निमाज़ ऐं इहे रोज़ा क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत करे त रब हिन खे छॾ त असां जन्नत वठी वञूं। फरमाए दुनिया जो सामान वठो, पोइ क़यामत जे ॾींहुं भली गिरफ़्तार हुजो। उन ॾींहुं अलाह सॾींदो त ॾे अहवाल, दुनिया में ॿियनि खे पूॼींदा हो, जिन खे कुझु सम्झंदा हो माखो सवा, अॼु काॾे विया, जिन जे मथां ॻाल्हि पइजी वेंदी, चवंदा त रब इन्हनि असां गुमराह हुयासीं, हिननि खे गुमराह कयोसीं, अॼु साईं असां बेज़ारी कईसीं, हे असांजी पूॼा न कंदा हुआ। पोइ रब फरमाईंदो उन्हनि खे जेके ॿियनि जे पोयों लॻंदा, अलाह खां सवा ॿियनि खे मुश्किल कुशा सम्झनि, हाजत रवा सम्झनि, ज़रूरत सम्झनि, ॿियनि जे आॾो हथ जलनि, ॿियनि जे आॾो कंध झुकाइनि, ॿियनि जे आॾो तवाफ़ कनि, उन्हनि खे चवंदो अॼु सॼो न अचनि न, फलम यस्तजीबू, केर बि जीव न कंदो। उहो ॾिसंदा त जहन्नम जो दर थो खोले, पोइ चवंदा त ओह जेकर हिदायत वारी वाट वठो आहे, असां त तबाह थी वियासीं। रब थो वञे त हाणे कुझु न थींदो, ॾुधो खीर थणे न पवंदो आहे, जान छुटी, हाणे हलो जहन्नम में। यौम युनादिहिम, पोइ उन्हनि ॾींहुं अलाह सॾे चवंदो त ॾियो अहवाल, मुंहिंजा रसूल आया की न कोन? चईं आया। पोइ चई उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾिनव, मोट कहिड़ी ॾिनव? फअमियत अलैहिमुल अंबाउ, पोइ बंदि थी वेंदियूं उन्हनि जे मथां ख़बरूं, सभु ख़बरूं बंदि, हिक ॿिए खां को पुछी बि न सघंदो। अलाह थो फरमाए त बचंदो हिकिड़ो टोलो। फअमा मन ताब व आमन व अमिल सालिहा, जिन तौबा कई, ईमान आंदो ऐं चङा अमल कयूं, अलाह थो फरमाए त इहे छुटी वेंदा। अलाह शल असांखे तौबा बि नसीब फरमाए, ईमान बि नसीब फरमाए, अमल सालिह बि नसीब फरमाए। अमल सालिह वॾे में वॾो निमाज़ अथव अदा। अलाह थो फरमाए त वामुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा, ओ बंदा पंहिंजे ॿारनि बचनि खे बि निमाज़ी कर, पाण बि पको निमाज़ी थी। रब थो वञे त मां बरकत ऐं रिज़्क जा दर खोले ॾींदुसि। तुंहिंजो रब पंहिंजी मर्ज़ी सां पैदा कंदो आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी सां चूंड कंदो आहे, ॿिए जी चूंड न हलंदी। अलाह जी ज़ात पाक आहे, माण्हू जेको शिरक था कनि इहो तबाह बर्बाद आहे। तुंहिंजो रब ॼाणे थो त माण्हुनि जे ज़ाहिर में छा आहे, अंदर में छा आहे। तंहिंजे करे मोमिन इहो आहे जेको ज़ाहिर में हुजे सो अंदर में हुजे। ईअं न त ॿाहिरि ॿोली हज जी अंदरि कारो कां, पर ईअं न थी जाए, ॿाहिरों बि साफ़ थी त अंदरों बि साफ़ थी। भली हज़ार तूं ग़रीब हुज, तूं मेरड़ो कचीरड़ो हुज, पर तुंहिंजी दिलि में अंदरि कंहिंजे लाइ ॿियाई, कंहिंजे लाइ हसद, कंहिंजे लाइ दुश्मनी, कंहिंजे लाइ बुग़्ज़, रब जे ज़ात जे लाइ तुंहिंजी अज़मत क़ुरान जे लाइ न हुजे, इहो किन अंदर में न धारजा। इहो अलाह अथई जंहिंखां सवा को माबूद कोन्हे, हमद बि उन जो, दुनिया में बि आख़िरत में बि तारीफ़ उन जी, हुकुम उन जो हलंदो, मोटी सभु उन ॾे वेंदो। अलाह तो फरमाए त बंदो ॿुधायो त सही, माण्हू रब जे सॾ ते नथो अचे। अलाह तो फरमाए तोखे ताक़त कहिड़ी आहे? अलाह पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो थो करे त हेॾी ताक़त वारे रब जे तूं सॾ ते नथो अचे। हिते जेकॾहिं को दुनियादार तोखे सॾ थो करे त चवे थो साईं छा कयां, वॾो माण्हू आहे, अमीर आहे, कबीर आहे, रईस आहे, नवाब आहे, सरदार आहे, ज़रूर जीव करणी आहे। अलाह तो फरमाए त बसि पाण जहिड़ा माण्हू तोखे उन सम्झ में अचनि था, पर काइनात जो मालिक तोखे सम्झ में नथो अचे जो उन जे हिननि मीनारनि मां हया अल सलाह हया अल फलाह जा 5 सॾ था अचनि, तूं निमाज़ ते नथो अचे। असां जूं अदड़ियूं अमड़ियूं न्याणियूं घरनि में उहे सजदो न ॾियनि, निमाज़ न पढ़नि, दुनिया जा कम पुॼनि, रंधिणो पुॼे, पचाइणु पुॼे, कपिड़ा धोइणु पुॼनि, घरनि जूं सफ़ाइयूं पुॼनि, मर्दनि ॿारनि नंढनि वॾनि जी ख़िदमतूं करणु पुॼनि। जे न पुॼे त रुॻो सजदो न पुॼे। असां बि कुड़मतूं कयूं, धंधा कयूं, पथर कुटियूं, ओ सफ़र कयूं, सभु कुझु पुॼे, रुॻो निमाज़ न पुॼे। अलाह तो त एॾी बेफ़रमानी चवेनि त जेकॾहिं अलाह ताला तव्हांजे मथां क़यामत ताईं ॾींहुं करे छॾे, राति, अलाह तो फरमाए राति आहे न बा, राति में थकिजी सियारे जी राति यार सुम्ही पासा था सूर कनि, हाणे थिए ॾींहुं त को वञूं पंहिंजे कमकार सां। अलाह तो मतिलबु ॾे अहवाल, इन राति खे जो मां ब्रेक हणाए छॾियां, आहे दुनिया में कंहिंखे ताक़त जो ॾींहुं करे, केरु ॾींहुं आणींदो? अलाह खां सवा केरु न आणींदो। त क़यामत ताईं पोइ इहो ॾींहुं काॾों आणींदो जो तव्हां हुन में गुज़र सफ़र कयो, माश कयो, कमकारियूं कयो।
तव्हां चवंदो त न साईं बतियूं ॿारे असां गुज़ारो कंदासीं, बतियूं त ॿारींदे पर तुंहिंजो फसल पोखींदे त तुंहिंजो इहो छा ते पचंदो, उस त हूंदी कान न, सिॼ ईंदो ई न, तुंहिंजो जायूं जॻहियूं ठाहींदे, तूं सिरूं ठाहींदे, तुंहिंजूं सिकंदियूं काॾूं, तूं दुनिया जा कम कंदे, उहे कटा लाटा कपिड़ा धोई विझंदे, उहे छा ते सुकंदई। रब थो फरमाए त तिर तिर में मोहताज आं, तूं अलाह जी हर नेमत जो बदा कीअं थो रब सां तूं फिटाई। अलाह तो फरमाए ॿुधाइनि इन तव्हांखे ॿुधो कोन था ॻाल्हि मुंहिंजी। ऐं जेकॾहिं अलाह ताला हिन ॾींहं खे ब्रेक हणी बीहारे छॾे क़यामत ताईं राति अचे ई कोन, ॿुधाए त सुकून ऐं आराम काथे कंदव। असुल सुकून ऐं आराम न ईंदो, हमराह जो सुकून फिटी वेंदो। राति खे रब सुकून जे लाइ कयो आहे, ॾींहं खे गुज़र सफ़र जे लाइ कयो आहे। इहो निज़ाम दुनिया जो तॾहिं थो हले जॾहिं राति ऐं ॾींहुं अथई। जे न राति ब्रेक हणी वञे, जेके माण्हू राति जो साईं छा आहे चइजे असां राति जी शिफ्ट कमु कंदा आहियूं, ठीकु आहे, इहो तॾहिं जॾहिं ॾींहुं थिए थो। जे ॾींहुं न थिए रुॻो राति हले न त तूं घुमी न सघंदी। अलाह तो रब जी रहमत आहे जंहिं तव्हांजे लाइ राति ऐं ॾींहुं पैदा कयो आहे, जंहिंमें सुकून ऐं आराम हासिल कयो, अलाह जो फज़ल तलब कयो। जीअं क़यामत जो ॾींहुं थींदो पोइ चवंदो त ॾियो हवाल किथे आहिनि मुंहिंजा शरीक जिन खे तव्हां भाईंदा हो, हर उमत मां शाहिद आणींदासीं, चवंदासीं त पंहिंजा दलील आणियो। पोइ उन ॾींहुं सम्झंदा त ॾंबेली हे असांजो बातिल आहे, हक़ ऐं सचो अलाह जे लाइ आहे, जेके बि कूड़ ठाहिया हूं सभु ख़तमु थी वेंदा। दुआ आहे त अलाह ताला असांखे हक़ सच जी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बाक़ी जेकॾहिं माण्हू दुनिया में हणी मारे पटे सटे हक़ हिसाब खाई हराम हलाल जमो करे अमीर थी ढेर जमो करे, अलाह तो फरमाए त ॿुधायांव त अमीर जो हाल कहिड़ो थींदो। इन कारून कान मिन क़ौम मूसा फबगा अलैहिम, रब तो फरमाए त कारून हुयो मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम मां, मूसा अलैहिस्सलाम जो माइट हो, उहो बाग़ी थी पियो। बाग़ी छो थियो? जो पैसा घणा जमो थी वियसि। हिकिड़ो फ़क़ीर हूंदो हो, कंबर जो अबा, चङो माण्हू हूंदो हो, निमाज़ बि पढ़ंदो हो, जुमो बि हिते पढ़ंदो हो अबे साईं जे ज़माने में। हिकिड़े दफ़े कंबर मिलियो मासां, मिली ऐं मूंखे चईंदा भाउ मुंहिंजो निमाज़ खां अरवाह नथो कढे। अरे मां छो छा थियो अथई? चई भाउ पैसा घणा थी विया आहिनि इन जे करे। सची ॻाल्हि थो ॿुधायां। अरे घणा पैसा थिया अथई? चई 14,000 सॼा पिया आहिनि मां वटि। उन वक़्त जी ॻाल्हि थो ॿुधायां जॾहिं 5-6 रुपए सोन मिलंदो हो तोलो, माना 2-3 तोलनि जा पैसा पिया हुआ हुन वटि। चइबो आहे 14,000 पिया आहिनि घर में, हाणे निमाज़ खां अरवाह नथो करे। अल्लाह अकबर। इन जो मतिलबु आहे त दुनियादार थिए त कारून ग्रुप थी वञिबो। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी जमात मिस्कीननि जी जमात, ग़रीबनि जी जमात। तॾहिं पाण चयूं त अलाह मूंखे मिस्कीन करे रहा, मिस्कीननि सां गॾु मार, क़यामत जे ॾींहुं मिस्कीननि सां गॾु उथार। अदा रब गंज रिज़्क़ ॾे, अलाह करे खाई न खुटायो। पर ॻाल्हि इहा आहे त इन सभ सां गॾु अलाह जो शुकुर न विसारबो। ऐं वॾे में वॾो वरी मोटाए ॻाल्हि ॿुधायां त शुकुर अथव हे मस्जिद, हिन में सजदो, 5 वक़्त हाज़िरी। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त ॻाल्हि त ॿुधायो, मिसाल ॿुधायूं। फरमायूं त कंहिं माण्हूअ जे दर जे आॾो अच्छे साफ़ हेड़े जरकंदड़ पाणीअ जो वाह वहे, पोइ हिकिड़ो माण्हू 5 दफ़ा रोज़ानो उन मां लही वेंजे, ॿुधायो त हुनजे बदन ते मर मिटी रहंदी? साहबा चयो साईं न। फरमाईं त इहो निमाज़ुनि जो मिसाल अथव, जे 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो त गुनाह सभु धोपी वेंदव। असां वञूं गुनाहनि जूं पुठारकूं भरींदा, निमाज़ खे बि पुठी ॾियूं, पोइ अदा कीअं बार खणी सघंदासीं गुनाहनि जो क़यामत जे ॾींहुं। दुआ आहे त अलाह साईं शाल असांखे, हालांकि हशर असांजो कहिड़ो आहे, साह थो छॾे त असां पाण नथा खणूं, वीचारा कुल्हा ॾेई ॾेई क़ब्रिस्तान ते माण्हू थकिजी था पवनि असांखे। पोइ ॿुधाए त इहो असां हे धड़ खणंदासीं या गुनाहनि जो बार खणंदासीं। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो कोशिश कयूं पंहिंजी ज़िंदगीअ खे अलाह जे बंदगी ऐं बानप सां सवारियूं। पोइ अलाह तो फरमाए भला अमल सालिह यरफ़उ, बदाबो तोखे खाइण जी ज़रूरत न पवंदी, अमल सालिह कर त जीअं तोखे पाण ई उॾारे खणी मुंहिंजी जन्नत पहुचाईंदी। मां अर्ज़ु कंदोमांव क़ुरान मजीद पाण पढ़ो, बचन खे पढ़ायो, नंबर 1। ॿियो नंबर त निमाज़ जी पाबंदी कयो पंहिंजे घर ॿारनि बचनि समेत, अलाह जे रहमत जा दरवाज़ा तव्हांजे मथां खुलंदव। टियों त रमज़ानुल मुबारक जो महीनो थो अचे, इन जो क़दुर बाबा हे महिमान महीनो अथई ऐं अलाह असांजे लाइ रहमत जो महीनो थो करे, जंहिंजे ॾींहं में रोज़ा थींदा आहिनि। रब थो फरमाए त रोज़े जो बदिलो मां पाण ॾींदुमि, ॿिए खे विच में अचण ई न ॾींदुमि। उहो तॾहिं जॾहिं रोज़े जो एहतराम कंदासीं न, जॾहिं रोज़ो रखंदासीं न। रोज़े जे ॾिहाड़नि में खाइण पीअण हराम अथव, रोज़नि जे ॾिहाड़नि में खाइण पीअण हराम अथव, रोज़े जे ॾिहाड़े में खाइण पीअण हराम अथव। ऐं इन जूं रातियूं असांखे रमज़ानुल मुबारक जूं रातियूं हिन मस्जिदुनि में अचे तरावियूं पढ़णियूं आहिनि।
ऐं आधी राति जो उथी पंहिंजे रब खां तौबह करणी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान जो महीनो अचे, रमज़ान गुज़री वञे, जेको मुंहिंजो उम्मती तौबह करे पंहिंजा गुनाह न बख़्शराए उहो वॾो बदबख़्त आहे। नबी सुहिणो जो बदबख़्त चवे बात पोइ हिनखे बख़्तावर केरु कंदो? तंहिंजे करे बख़्त जा दर खुलनि मथा हाणे रब खां सुवाल था कयो त जीअं शाबान ताईं पहुचायो अथई छल रमज़ान ताईं पहुचाए। इन रमज़ान जे ॾींहंनि में रोज़ा रखंदासीं, रातिनि जो तरावियूं पढ़ंदासीं, रोज़े महल उथी वरी 2-3 रकातूं पढ़ी रब खां हथ घुरंदो, ओ मुंहिंजा साईं तूं असांखे माफ़ कर, तूं असांखे गुनाह बख़्श, तूं असांखे हिदायत जी वाट वठा। सिद्क़ दिलि सां अलाह खां दुआ घुरे, हिकिड़ी बि दुआ तुंहिंजी क़बूल थी न, ज़िंदगी जा गुनाह माफ़ थी वेंदई। अल्लाह ताला जे बारगाह में साइल आहियूं, अलाह हिन कारी ख़ैर खे, क़ुरान शरीफ़ जे आवाज़ खे असांजे ॻोठ में हमेशह शाद ऐं आबाद रखे। अल्लाह असांखे हिन पंहिंजे सचे क़ुरान सां, पंहिंजे दीन सां सची वाबिस्तगी ऐं पंहिंजे नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची ग़ुलामी नसीब फरमाए। असां अल्लाह असांजे नबी सुहिणे जे सल्लल्लाहु जे ग़ुलामीअ जो तौक़ असांजे ॻिचीअ जो हार बणा त असां नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿधा ग़ुलाम हुजूं। उन जे दीन ते, उन जे शरीयत ते, उन जे क़ुरान ते, उन जे ताबेदारीअ में असां पूरी ज़िंदगी पंहिंजी गुज़ारे छॾियूं। अल्लाह असांजे बीमारनि खे शफ़ा ॾे, रेव औलादनि खे सालिह औलाद अता फरमाए, वफ़ात करे विया हिन जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ बणाए, असां सभिनी खे ईमान ऐं हिदायत नसीब फरमाए, गुनाहनि ऐं बेफ़रमाननि खां बचाए, रमज़ान शरीफ़ जो ॾींहंनि ऐं रातिनि जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। व सल्लल्लाहु वसल्लम अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर।